मिल यूनियन काउंसिल मीर अलहादाद खान टालपुर वाइस चेयरमैन जो उम्मीदवार मौलवी हबीबुल्ला खासकली पारा गोथ मौलवी इब्राहिम मोमिन खासकली बल्दियाती इलेक्शन के हवाले से एक गजानी रखी हुई जैमें साबका ज़िले चेयरमैन मीर अनवर अली खान टालपुर मीर गजन खान टालपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा नामजद कियल यूनियन काउंसिल मीर अलहादाद खान टालपुर के ज़िले काउंसिल के उम्मीदवार मीर शाह ज़ैन टालपुर बेन शिरकत कई खां वागड़े जी स्टाफ दे मीर अनवर अली खान टालपुर जो यूनियन काउंसिल मीर अलहादाद खान टालपुर जी अवाम गुलन जी वर्खा करे शानदार इस्तकबाल कयो ऐं वागड़े जी स्टाफ खां गोठ मोहम्मद इब्राहिम मोमिन ताईं सवे मोटरसाइकिल ऐं गाॾियुनि जी शानदार रैली जो प्रोग्राम रखियो वियो। मौलवी हबीबुल्ला खासकली सभिनी आयल महिमाननि पीपी जे जियालनि अवाम के भलीकार कयो। आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो। गजानी के साबका ज़िले चेयरमैन नवाबज़ादा मीर अनवर अली खान टालपुर ख़िताब कंदे चयो त ही को जलसो नाहे सिर्फ़ हिकु या ॿिनि वार्ड जी गजानी आहे जंहिंमें अवाम जी भरपूर शिरकत ॾिसी यकीन आहे त 26 जून ते फतेह पीपल्स पार्टी जी थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।